अॼु असीं अणपूरनि जो जोड़ अणपूरनि खे बराबरि अणपूरनि में तब्दील करे मालूम करणु सिखंदासीं। मिसाल में असीं अणपूर 1/5 ऐं 2/3 खे पाण में जोड़ कंदासीं। सभ खां पहिरीं असीं अणपूर 1/5 ऐं 2/3 जा बराबरि अणपूर मालूम कंदासीं। इन लाइ मिलियल अणपूरनि जे छेदनि 5 ऐं 3 जी बराबरि ज़रब उपत मालूम कंदे उन सां मिलियल अणपूरनि खे ज़रब करियूं था। तंहिं करे असां छेद 3 खे अणपूर 1/5 जे अंश 1 खां ज़रब कयोसीं त असांखे अंश 3 मिलियो ऐं अणपूर 1/5 जे छेद 5 सां छेद 3 खे ज़रब कयोसीं त असांखे छेद 15 मिलियो। अहिड़ीअ रीति जॾहिं असां छेद 5 खे अणपूर 2/3 जे अंश 2 खां ज़रब कयोसीं त असांखे अंश 10 मिलियो ऐं छेद 5 खे जॾहिं असां अणपूर 2/3 जे छेद 3 सां ज़रब कयोसीं त असांखे छेद मिलियो 15। हाणे असां वटि ॿिन्ही अणपूरनि जो साॻियो छेद आहे 3/15 ऐं 10/15। तंहिं करे हमछेद अणपूरनि 3/15 ऐं 10/15 जे अंश 3 ऐं 10 खे पाण में जोड़ कयोसीं त असांखे मिलियल अणपूरनि जी जोड़ उपत 13/15 मिली।